जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदासीं कलोई खां, जिते यूसी पीर बोदलो जद ॻोठ पलियो ख़ासि गली लॻ कोली बिरादरी जे घरनि खे अचानक बाहि लॻी वई। बाहि जी लपेट में पोरियत तबिके सां तालुक़ रखंदड़ मजनू कोली, शंभू कोली, चंदर कोली ऐं ठाकरियो कोली जा घर सड़ी रख थी विया। पोरियतनि जे घर में पियल अल तल सड़ी रख थी वियो ऐं न्याणियुनि जे ॾाज लाइ पियल सामान ऐं 20,000 रोक रक़म पिणु सड़ी वई। पोरियत खुले आसमान हेठि वेठल आहिनि, पर अफ़सोस हिन वक़्त ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी सार न लधी वई आहे। पोरियत मुतासिरनि वस वारनि ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां वावर जी अपील करे छॾी आहे। रिपोर्ट गुलाम नबी गुल।